लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं असांजे अमेरिका जे सिंधी ऐं सिंधी पाकिस्तानी जनाब डॉक्टर मिठल वकासी सां जारी आहिनि। वकासी साहब पाण ॻाल्हायोसीं पिए ऐं तव्हां आख़िर ॻाल्हि इन ते पिए कई, पर मूं हिकिड़ो सुवालु अव्हां खां पुछो पिए त ही जेका मिस्टर टाफलर ॻाल्हि कई त हिन दुनिया में रोबोटनि जे मुक़ाबले में असांखे पाण अहिड़ा माण्हू पैदा करणु, उहे माण्हू कीअं पैदा थींदा? हा, हुन जेको इशारो कयो आहे नॉलेज ऐं इंफॉर्मेशन जो, हुन तालीम ऐं रेगुलर जेकी स्कूलिंग आहे ऐं सर्टिफिकेट ऐं डिग्री जी ॻाल्हि न कई आहे, हुन इल्म जी ॻाल्हि कई आहे। ऐं इल्मु उहो जेको असांखे तोड़ पहुचाए, असांजी रहबरी करे, असांखे हक़ ऐं सच जी ॻोल्हा में मदद करे। इल्मु इहो कोन त तव्हां न्यूयॉर्क टाइम्स पढ़ो, वाशिंगटन पोस्ट पढ़ो, BBC पढ़ो, माना इंफॉर्मेशन इल्मु न आहे न। छाकाणि त असां पंहिंजी उमिरगारी आहे इन ख़बरूं ॿुधण में, गुज़िरियल 6 महीननि खां ऐं TV बंदि करे छॾी आहे, मां न ॿुधंदो आहियां। ऐं रिकॉर्ड कंदो आहियां, आचर ॾींहुं कलाक खनि वेही उनखे स्कैन करे ॾिसंदो आहियां त कहिड़ी शइ मूंखे ॾिसणु घुरिजे। मां ॾिसंदो आहियां त इहो टाइम जो ज़्यान आहे। उन जे मुक़ाबले में अलाह जी महिरबानी सां मुंहिंजी दिलचस्पी हुई किताबनि सां, ऐं किताबी दुनिया में जेको माण्हूअ खे ख़बर पवे थी, तव्हांखे इंडिपेंडेंट इंफॉर्मेशन मिले थी, जंहिंखे तव्हां बग़ैर कंहिं इन्फ्लुएंस जे उन खे तव्हां टटोले, तव्हांखे तके तोरे, उन खे पंहिंजे मुक़ाम ते बीहारे सघो था, पोइ तव्हां डॉट्स कनेक्ट करे सघो था। उहो इल्मु, हीउ जेको मीडिया वारो इल्मु आहे, हीउ त तव्हांजो दुश्मन आहे, तव्हांजो डिस्ट्रैक्शन आहे। भला ईअं चऊं त इहो दुश्मन न बा, पर उनजी हैसियत इल्म वारी नथी थी सघे। न आहे, पर आहे, ज़रूरत बि आहे, ज़रूरत आहे, वॾी ज़रूरत आहे। छाकाणि त तव्हांखे डे टू डे हुनजी जेका तव्हांखे जाॻाइण वारो तरीक़ो आहे, उहो ॿियो को वसीलो न आहे। तंहिंजे करे पर उनखे सम्झो त हुनजी अफ़ादियत किथे आहे, किथे न आहे। मिसाल तो ॾियां, अव्हां अमेरिका में आहियो, अव्हां जे शहर में मींहुं पवंदो या न, उहो त तव्हांखे तव्हांजी TV थी ॿुधाए न। बिल्कुलु, अव्हां TV ते सुबुह जो ॾिसी पोइ था छटी खणणी आहे, चादर खणणी आहे, बिल्कुलु आहे, पोइ था खणो न। बिल्कुलु आहे। हाणे अर्ज़ु आहे त उन मेगा जर्नलिज़म जो जेका बीमारियूं ऐं पैसे जे पोयूं, मुनाफ़े जे पोयूं आहिनि, साइड इफेक्ट, ऐं जेके तव्हां असीं हक़ जी ॻोल्हा में ऐं हिकिड़ी सम्झो त सीकर्स आहियूं, इहे ॿ मुख़्तलिफ़ जानवर आहिनि। बिल्कुलु। तंहिंजे करे इहा बि तव्हां ख़्याल में ज़रूरु रखो त असीं हुननि जा ग़ुलाम ऐं फॉलोवर न आहियूं। असीं हाणे तव्हां असांखे हीअ ॻाल्हि ॿुधायो त सिंध जो जेको सफ़र पे ॿुधायो, दर्दबंदीअ जो जेको देश आहे, उन जे बारे में तव्हां जेका ॻाल्हि पे कई, हाणे ॻाल्हि हुई जेका वाज़े तरह सां असांखे 21वीं सदीअ में उतां जा जेके पंडित आहिनि, ॾाह आहिनि, उन्हनि ॿुधायो त जेकॾहिं तव्हांजो विनिंग हार्ट्स ऐं गोल्ड माइन आहे नॉलेज ऐं इंफॉर्मेशन, ऐं उहे वसीले वारा माण्हू रोबोट्स में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, डेटा में कयो, तव्हांखे ठीक ठाक ठाहियो, तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजो मुनाफ़ो कमाए तव्हांखे ग़ुलामी जे ज़ंजीरनि में पिया कनि, त तव्हांजो छोटकारो छा में आहे? तव्हांजो छोटकारो आहे त तव्हां हुननि जा पेचरा पेर खणो, सुञाणो, छाकाणि त हू बि आख़िर इंसान आहिनि ऐं कंहिं इंसानी हद ताईं हुननि जो अकुलु कमु करे थो। अॻिते हली जॾहिं हू इन्वायरमेंट ऐं नेचर ऐं कुदरत सां मुक़ाबिलो कनि था त उते मार खाई था वञनि। तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं हक़ जी ॻोल्हा में आहियो त किथे न किथे हुन जी कमज़ोरियुनि खे ॾिसी पंहिंजो तव्हां बचाव करे सघंदो। हाणे इन बचाव जे सिलसिले में सिंध जी जेका सफ़र आहे, इन हक़ीक़ी नॉलेज ऐं एक्सीलेंस नॉलेज ऑफ एक्सीलेंस जे सिलसिले में, या मॉडर्निटी जेका अराइव थी आहे सिंध में, सा आहे अंग्रेज़नि खां शुरू। उन खां अॻु में इहा सहाफ़त बि कोन हुई, किताबी दुनिया बि घटि हुई, ऐं डेमोक्रेसी वग़ैरह कोन हुयूं, वसीला घटि हुया, ऐं कॉलेज यूनिवर्सिटियूं। उहो ॿी ॻाल्हि आहे, उहो ॾाह बि ॻाल्हि आहे, पर मॉडर्न
एजुकेशन, मॉडर्न इंफॉर्मेशन, मॉडर्न नॉलेज अंग्रेज़नि जे अचण खां पोइ शुरू थियो। उन जो वाज़िह जेको असरु आहे त आम ख़ल्क़ ख़ुदा ताईं हुननि जी कंहिं न कंहिं नमूने सां रसाई थी ऐं सोशल मोबिलिटी जो पहिरियों हुननि खे हथियार आम माण्हूअ खे उन वक़्त खां पोइ मिलियो आहे। उन खां अॻु में तव्हां वधि में वधि हारी थींदव, कमदार थींदव ऐं कंहिं वॾे साहिब जा ख़िदमतगार थींदव, घणो घुरा थींदव, ठीकु थींदो, पर तव्हांजी कुटुंब जी सोशल मोबिलिटी जेका आहे सा अंग्रेज़नि जे अचण खां पोइ थी आहे ऐं उन जी हिकिड़ी पंहिंजी कहाणी आहे। पर उन सोशल मोबिलिटी खे उन यानी क़दुर सां अॻिते करण में जिन माण्हुनि जो बरजुस्तो ऐं तमामु बोल्ड जेको क़दम आहे उहो अंग्रेज़नि जे ज़माने में जिन माण्हुनि कयो उन्हनि जी निशानदेही करणु असांजे लाइ हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। उहो फ़र्ज़ु इन करे आहे त असां जॾहिं पोइ ते वराए था ॾिसूं ऐं जेको पाकिस्तान ठहण खां पोइ असांजी तालीम रुली आहे, असांजा इदारा तबाह थिया आहिनि, असांजो नौजवान जेको आहे सो कंफ्यूज़ थियो आहे, त असां ॾिसूं त उहो असां फैब्रिक, उहो धाॻो, उहो असां किथे विञायो, छो विञायो? छो त जेकॾहिं असीं उन्हनि ॾाहनि जो जेके विजनरी हुआ सिंध जा, उन्हनि जो जॾहिं असीं पहिरियों था खणूं त ख़ुदा एतबार कयो आऊं हिन उमिरि में शाक में आहियां त उन्हनि माण्हुनि जेके असांखे गसब पिचरा ॾसे विया ऐं उहो असां विञाए छॾिया, उनजो नालो बि ज़ाहिर न थियो आहे। इहो एॾो वॾो सान्यो ऐं दर्दनाक कहाणी आहे। उन्हनि में पहिरियों माण्हू जेको आहे उहो आहे हसन अली अफंदी साहिबु, जेको माण्हू कॾहिं स्कूल कोन वियो, पाण अंग्रेज़ी पढ़ियो ऐं हिकिड़े ॾींहुं भाया तो कराची जो कमिश्नर हो जेको फ्लोटीला हुई हिकिड़ी सिंधु नदीअ में हिकिड़ी वाटर सर्विस हलंदी मुल्तान ताईं, उन में बि वियो ऐं इतफ़ाक़ सां राति जो झिरकनि में रही पियो। सो डिनर खां पोइ ॿाहिरि जो डेक ते निकितो त ॾिठईं त हिकिड़ो छोकिरो आहे जेको लाइट ते कुझु पढ़े पियो थो। सो अची ॾिठईं छा पियो पढ़ी? जेको अंग्रेज़ी जो किताबु हो। चई तूं अंग्रेज़ी थो पढ़ी? हीअ आहे 1857, 1843 में ब्रिटिशर्स आया आहिनि। हू हैरान थी वियो त हीउ सिंधी ॿारु हीअ अंग्रेज़ी पियो थो पढ़े, किथां पढ़ियो, कहिड़े मकतब में, कहिड़े स्कूल में, कहिड़े उस्ताद खां, ऐं जंग में हुनखे हैरानी थी ऐं ॿुधायुसि त मां को क्लर्क आहे कंहिं अंग्रेज़ी ॼाणी थो, उहो बि ब्रिटिशर्स हो, उन जे थ्रू मां सिखियो आहे। हुनखे उहो वठी आयो पंहिंजी एम्प्लॉयमेंट में कराची, ऐं कराची में हसन अली अफंदी साहिबु पंहिंजी प्रोफेशन जी एतिरी ॾेखारी ऐं हुनखे लॉ सां वधीक दिलचस्पी हुई जो उन कमिश्नर हुनखे पहिरियों नॉन ब्रिटिशर्स कराची जो, सिंध जो, बल्कि कराची न पर सिंध जो अटर्नी जनरल ठाहियो आहे। ऐं उतां हुन माण्हू जी जेका विज़न हुई त आउं अहिड़ो इदारो क़ाइमु कयां जेको सिंध जे ॿाराड़ी ऐं सिंधी मुस्लमाननि जी इल्म में रहनुमाई करे। उन में हुन सिंध मदरसो ठाहियो आहे 1885 में, जंहिंमें वॾा वॾा माण्हू जेके आहिनि से ही मेकर्स ऑफ मॉडर्न सिंध, जेको डॉक्टर मोहम्मद अली शेख साहिबु ॾाढी महिनत ऐं रिसर्च खां पोइ किताबु लिखियो आहे। उन में हुन निशानदेही कई आहे, रिसर्च थियल किताबु आहे, पढ़ण में ॾाढो सवलो ऐं मज़ेदार आहे। इन में वॾो इल्मु पिरायल आहे। त इहो ॾिसिजे त उहे माण्हू हुन जे नमूने सां तयारु कया, उन जी क्वालिटी ॾिसो तव्हां छा आहे। पहिरियों त कराची शहर में जिते मुस्लमान ॿाराड़ी जी जो पखी बि न पई उॾी सघियो, उते हार्ट ऑफ कराची में ज़मीन वठी इदारो ठाहियो अथई सिंध मदरसा, ऐं सिंध मदरसे में 2 लख ख़र्चु आयो आहे। उन में मेजर कंट्रीब्यूशन हुई मीर साहब ख़ैरपुर जी, ऐं ॿाहिरां बि हुन मदद वरिती, ॿियनि ज़मींदारनि बि हुन जी मदद कई, छाकाणि त सिंध मदरसे ते कराची जो कमिश्नर बोर्ड ते हूंदो ऐं उन वरी हिकिड़ी स्कीम तयारु कई त कमिश्नर जी ऑफिस में हिकिड़ी चेयर जी स्कीम तयारु कई त जेको जेको वॾेरो ज़मींदार सिंध मदरसे खे चंदो ॾींदो उन खे मुंहिंजी ऑफिस में जॾहिं हूंदो त उनखे कुर्सी मिलंदी। उन में ज़मींदारनि जो ढेड़ो थियो, सिंध मदरसो ठहियो। उन जी बिल्डिंग जी जेका अॾावत आहे सा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे नमूने आहे। 2 मस्जिदूं आहिनि। कुर्सीअ लाइ चङा कम बि कंदा।
हिकिड़ी मस्जिद शीअनि जी आहे, हिकिड़ी सुन्नी जी आहे। गुजराती, सिंधी, अंग्रेज़ी पढ़ंदा हुआ ऐं हुनजो एम हो त नॉलेज ऑफ एक्सलेंस क्रिएट कयां। पोइ बॉम्बे यूनिवर्सिटी में सिंध मदरसे जा डज़ननि जे हिसाब सां फर्स्ट क्लास फर्स्ट माण्हू आया। अली खान अबड़ो, शमसुल उलमा, दाऊद पोटो, ॿिया माण्हू। वरी उन्हनि जी तारीख़ूं तव्हां पढ़ो त हैरानी आहे त उन्हनि माण्हुनि पंहिंजी ज़िंदगी सिंध खे वक़्फ़ु कई। अली खान अबड़ो फर्स्ट क्लास फर्स्ट मैट्रिक, फर्स्ट क्लास फर्स्ट MA। उनखे आछे कयो त तूं ICS जो इम्तिहान पास कर, तमामु वॾो ब्यूरोक्रेट थियणी चई त आउं त वञी पंहिंजी सिंध जी ख़िदमत कंदुसि। जमाल अबड़े साहिब जो वालिद साहिब, उहो वीचारो तालीम खाते में क़ुरान त पंहिंजो उहो त शाहकार लिखियो अथई, पर तालीम खाते में लिखियो न अथई, तर्जुमो कयो अथई। पर हुन जेका तालीम खाते में ग्रामर्स ॿियूं ॻाल्हियूं जेके करे वियो, उहो वॾी हिकिड़ी ख़िदमत। तंहिंखां पोइ अचो नूर मोहम्मद लाखियर। तव्हांखे ॼाण हूंदी, मूंखे हाणे ख़बर पई आहे त हीराबाद में मुस्लमान मूंखे घुमण जी अचण जी इजाज़त न हूंदी, नो गो एरिया हुई हीराबाद। उन हार्ट ऑफ हीराबाद में हुन जेल रोड जेको शाम जो पेरिस वांगुरु माण्हू शाम जो घुमंदा हुआ, उन जे भरिसां हॉस्टल ठाही अथई ऐं नूर मोहम्मद हाई स्कूल ऐं कॉलेज जो बुनियादु विधो अथई 1924 में। ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी जे ऐं ॿियनि दोस्तनि जे मदद सां उहो माण्हू वकील हो, हैदराबाद दखन में कामयाबु वकील हो। उतां छॾे पंहिंजी सिंध में आयो, सिंध में वकालत हैदराबाद में कई, कामयाबु थियो। ज़बरदस्त माण्हू, हुनजो कैरेक्टर हो, एतबार जेको हो, नूर मोहम्मद हाई स्कूल ठाहे वियो। वरी अचो साईं हॉस्टल ठाही, टंडे बाग़े जी ॻाल्हि कयो। अलामा असां 2 शमसुल उलमा पैदा कया मुस्लमाननि। असीं चऊं था तमामु पोइ ते हुआसीं तालीम में, हा 30-40 साल थोरो असां मंडा हुआसीं, पर पोइ जीअं जीअं हिननि माण्हुनि जे वसीले जेको 1944 में मदरसुल बिनात ठहियो आहे, गर्ल्स हाई स्कूल इन हैदराबाद, असांजा हिंदू ॿार गर्ल्स एजुकेशन में पोइते हुआ, अॼु बि पोइते आहिनि। बहरहाल उहा हुननि जी पंहिंजी मदरसुल बिनात कंहिं ठाहियो? ख़ान बहादुर मोहम्मद बख्श मेमन। ख़ान बहादुर, वरी साईं ख़ान बहादुर मोहम्मद बख्श शेख। साईं छा त कैरेक्टर जा माण्हू हुआ, छा त हुननि जी स्टैंडिंग हुई। उहो 1944 में रिटायर थियो आहे। उन खां पोइ उन्हनि जी कोशिशि न सचल कॉलेज ठहियो आहे, कॉम्प्लेक्स ठहियो आहे, उन केतिरा माण्हू ग्रेजुएट क्रिएट कया आहिनि। उन्हनि जी ॻाल्हि, उन्हनि जो तख़मीनो कंहिं असीं करण लाइ तयार ई न आहियूं। असांखे पोइ खपंदो हो सुर्ख इनकलाब, असांखे खपंदो हो आज़ादी ऐं इनकलाब। उन में असीं मुंझी पियासीं, सियासत में काहे पियासीं। सियासत बि 1937 में इलेक्शन थी आहे, 1947 ताईं पाए थो। तव्हां वधीक करेक्ट कंदो त 8 चीफ मिनिस्टर तब्दील थिया आहिनि, ॾाढी पट हुई हिक ॿिए जी। अलाह बख़्श सुम्हणो क़तलु थियो आहे। बहरहाल पाकिस्तान ठहियो आहे। पाकिस्तान 47 में 1970 ताईं असीं पंहिंजी इलेक्टोरल पॉलिटिक्स खे ऑन करे कोन सघियासीं। सिंधियुनि समाज, सिंधी मिडिल क्लास को कमु कोन कयो। 1970 में भुट्टे साहब अचे, असांखे अपलिफ्ट कयो, शहरनि में आंदो, नौकरियूं ॾिनियूं। उन जी शुरूआति खां वठी अॼु ताईं पीपल्स पार्टी जे तवसत सां 42 एजुकेशनल इंस्टीट्यूशन हींअर रनिंग आहिनि। हेल्थ केयर में हुननि जी कंट्रीब्यूशन ऐं जुरत करे चवंदुसि ऐं तव्हांजे साम्हूं चवंदुसि, छाकाणि त मुंहिंजो पार्टनर डॉक्टर जाफ़र अंसारी, पंहिंजो शेर अली अंसारी जो भाइटियो आहे, इंटरवेंशन कार्डियोलॉजिस्ट आहे। उहो दिलचस्पी रखे पियो हिते वापसि अचण जी, अचे इन्वेस्टिगेट कई त असांजी कार्डियोलॉजी सर्विस सिंध में केतिरी प्रिस्टीन आहे, जेका सिंध गवर्नमेंट हलाए थी मुफ़्त में। तव्हांजी NICD रुगो कराची 9000 एंजियोप्लास्टी करे थी, जेको दुनिया में को बि इंस्टीट्यूशन, हिकिड़ो इंस्टीट्यूशन 9000 कोन थो करे। सेवणे में वञो, तंहिंखां पोइ जेके ॿिया सिंध गवर्नमेंट जे तवसत सां इंस्टीट्यूशन हलनि पिया था, IBS सखर आहे, गंबट आहे, रिज़वी साहिब जा, इहे सभु SIUT, इहे सभु पंहिंजा आहिनि। हींअर तव्हांजी ख़ैरपुर में तव्हांजूं 5-6 यूनिवर्सिटियूं आहिनि। तव्हांजी इस्लाम कोट थर में NED जी ब्रांच आहे।
तव्हांजा कैंपस जिते किथे आहिनि असांजे ॻोठनि जा रोड ठही विया आहिनि। भली सियासत में पाकिस्तानी सियासत में असीं हिक ॿिए खे टंगूं भली छिकियूं, उहो कहाणी पंहिंजी जाइ ते हलंदी रहंदी, उनखे असीं रोके कोन सघंदासीं, पर हक़ जी ॻाल्हि बि ज़रूरु कबी, जेका मुसबित ऐं ऑब्जेक्टिव ॻाल्हि आहे उहा बि थियणु घुरिजे। त मुंहिंजी जेका हींअर दोस्तनि सां गुफ़्तगू आहे त हीअ हसन अली अफ़ंदी मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजी ज़िंदगी में 457 किताब लिखी वियो आहे। उन मां हू पाण थो लिखे पंहिंजी बायोग्राफी में, इहा आहे ब्लैक साओ पनो ऐं कारो साओ पन कारो पेपर कारो पनो। उन में चए थो त 457 किताबनि मां ऐं सिर्फ़ु 2 किताब पंहिंजे ख़र्च ते छपाया, बाक़ी दोस्त ख़ुशून फैज़ प्रिंटिंग प्रेस हुई। ख़ैर पोइ मीरनि जी वॾी ख़िदमत आहे तालीम जे मैदान में, उहे मुंहिंजे लाइ इंतज़ार में हूंदा त मां किताब लिखी पूरो कयां त उहो मुफ़्त में मुंहिंजो किताब छपाईंदा हुआ। हुन शख़्स 457 किताब लिखी वियो कंहिंजे लाइ? असांजे लाइ। उन जो नालो असीं पाण पिया था कोटरे कढूं, असांखे केरु ॿुधाइण वारो कोन्हे। इहा ट्रेजिडी आहे। असां उन्हनि खे विसारे छॾियो आहे। उन्हनि जेका मयारी तालीम ऐं इल्म जी जेका राह असांखे ॾेखारे विया उहा असां भुलिजी वियासीं। पाकिस्तान ठहियो त सिंध यूनिवर्सिटी जो मयार पंजाब यूनिवर्सिटी खां 1000 दर्जा बहितर हो मथे। उन खां पोइ जी कहाणी जा असीं ऐनी शाहिद आहियूं त कहिड़े नमूने सां असांजी तालीम असांजो माशरो तबाह थियो आहे। उहा कहाणी अॼु तव्हां सां गुफ़्तगू न कंदुसि छाकाणि त उहो तमामु हिकिड़ी लोडेड टॉपिक आहे, पर मूंखे एतिरो ॾुख ज़रूरु थींदो त जेके जिन ख़ुदा जे बंदनि असांखे एजुकेशन क्वालिटी एजुकेशन में पंहिंजूं उमिरियूं ॻारे विया उहे असांजा बाबाए सिंध न आहिनि। इहो मूंखे तव्हां खां सुवालु आहे त उहे बाबाए सिंध छो न आहिनि? छाकाणि त उन्हनि जी जेका राह ॾिसियलु आहे उहा 21st सेंचुरी में विनिंग हार्स आहे, उहा गोल्ड माइन आहे। उहा तव्हांखे 150 साल अॻु में हू तव्हांखे निशानदेही करे विया आहिनि ऐं अॼु असां उन्हनि जी खे यादि करण लाइ तयारु न आहियूं। इहो सुवालु ऐं तव्हां वटि छॾे तव्हांजे लख थोरा महिरबानी। अयूब साहिब सां गुफ़्तगू सदाई। साहिबु आख़िरी हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछां, भला तव्हां नौजवाननि खे ॿुधायो त उहे छा कनि? नौजवान असांजी नई खेती आहिनि। तव्हां नौजवाननि खां मथे वारी जेका टगियूं आहिनि, नौजवान माना छोकिरा ऐं छोकिरियूं नौजवान, हीअ नई दुनिया तव्हांजी आहे। हीअ नई दुनिया ईंदड़ जेका आहे उहा ॾुखी दुनिया तव्हांजी दुनिया हूंदी, ईंदड़ सिंध तव्हांजी हूंदी ऐं उन में जेके तव्हां पंहिंजे लेखे पंहिंजनि पेरनि ते बीही जेके जाखूड़ू कयूं उन्हनि खे सलाम आहे। अॼु बि तव्हांजी हैदराबाद में जेके कासिमाबाद में घर आहिनि उहे हॉस्टल थी था हलनि, ॿारड़ीअ जा छोकिरा अचनि था, उते रहनि था, पढ़नि था, पंहिंजे लेखे वीचारा जाखोड़ कनि था, महिनतूं कनि था। कराची में हींअर तव्हांजे 70 जे बराबरि तक़रीबन हींअर तव्हां वटि बैरिस्टर आहिनि। तव्हांजूं कम्यूनिटी जेके सिंध खे क़ाइमु ऐं दाइमु रखण वारियूं आहिनि, बिरादरियूं, मेमन बिरादरी, शेख बिरादरी, सैयद बिरादरी, बलोच बिरादरी, सुमरा बिरादरी, कलोड़ा बिरादरी, इहे बिरादरियूं असांजो कल्चर जो हिसो आहिनि। इहे सिंध खे क़ाइमु ऐं दाइमु रखियूं वेठियूं आहिनि। असां वटि जेतिरियूं गर्मियूं सर्दियूं आहिनि उन हूंदे हुननि लोॾो न ॾिनो। डॉक्टर इन्हनि में हिंदू कोन्हनि? उन्हनि दोस्तनि सां मूंखे शिकायत बि आहे। हा, छाकाणि त हू असांजे फलाही कमनि में असां सां गॾु कोन्हनि। खाइण महिल गॾु, सुम्हण महिल मसीत में। हाणे उहा मूंखे शिकायत आहे। पाकिस्तान खां अवल त हुआ ई उहे न, पाकिस्तान खां जानवरनि लाइ बहोज़ ठाराईंदा। वाह 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 वाह। पर उन खां पोइ हुननि मुंहुं मोड़ियो असांखां। उहा मूंखे शिकायत आहे, मां ज़ाती तरह कंदुसि उन्हनि सां। इहा ॻाल्हि मां पोयूं ॻाल्हि नथो कयां, उहा मूंखे शिकायत आहे। उन्हनि जो हिकिड़ो फिनामिना उते असीं डायस्पोरा सिंधी आहियूं, उहो सॼो मां 73 में अमेरिका वियो आहियां, हीउ मुंहिंजो 49 साल आहे। असां इहो सॼो वायुमंडल ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि सां, उनजा ऐनी शाहिद आहियूं। ऐं हिते जेके मैदान जंग में दोस्त वेठा आहिनि ॾुखियनि हालतुनि में, जेको तव्हां हिकिड़े क़िस्म जो ख़ुदाई ऐं हक़ जो कमु कयो पिया था, उनजे लाइ तव्हांखे आफ़रीन आहे। असां हाणे परे वेठा आहियूं, कटी पतंग आहियूं,
पंहिंजी प्राइस पे कयूं था। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। तव्हां सां गुफ़्तगू जो मौक़ो मिलियो आहे, इहो मुंहिंजी ज़िंदगी जो अमल मालिक तोहफ़ो आहे। महिरबानी। ही हुयो जनाब डॉक्टर मिठल वकासी साहिब, अमेरिका में असांजो दोस्त ऐं हिते ईंदड़ नस्ल सिंध जे ईंदड़ पाकिस्तान जे ईंदड़ मुस्तक़बिल जे बारे में कोशिशूं कंदड़, परेशान रहंदड़ ऐं उन जा रस्ता ॾिसींदड़ असांजो साईं मिठल वकासी, जंहिंजूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। ऐं हिन प्रोग्राम जे ख़तमु थियण खां वरी सिर्फ़ु अव्हांखे इहो ॿुधायां त साईं हीअ ॻाल्हि कई त नए ज़माने में इल्मु, नए ज़माने में जेका तलाश आहे, जेका तहक़ीक़ ऐं जुस्तजू, उन जुस्तजू ऐं तलाश लाइ जेका महिनत खपे, उन लाइ इल्मु ज़रूरी आहे। इल्म जे लाइ ज़रूरी आहे त हिन दुनिया में जेके वॾे में वॾा माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि छा लिखियो आहे ऐं जेके असांखे मुस्तक़बिल में लोॾा अचणा आहिनि, उन लोॾनि खां पाण खे कीअं बचाइणो आहे, उन समूरे मामले जिते अॼु साईं मिठल वकासी साहिबु ॿुधायो। ऐं साईं इहा ॻाल्हि बि कई त कीअं सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि तालीम जे बारे में तमामु गुरबत जे हूंदे बि जंहिं नमूने तालीम जे बारे में उन्हनि कोशिशूं कयूं ऐं उन जे बारे में अॼु बि हुनखे इहा ॾाढी ख़ुशी आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते नौजवान हॉस्टलूं हलाए ऐं ॿारहाड़ी जे माण्हुनि जी तालीम जो इंतिज़ाम ऐं उन्हनि जी सहूलियत कनि था। असां कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी साईं मिठल वकासी सां गॾु हूंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।